बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। 12 जनवरी 2024 बाबा साईं ज़फ़र काज़मी जी 17वीं वरसी जे मौक़े ते कुझु ॻाल्हियूं, कुझु यादगिरियूं, कुझु हुननि जा तमामु हिकिड़ा अहम कम उहे, ऐं सभिनि खां अॻु में त सभिनीनि दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके हमेशह थोरे मुंहिंजी ग़ैर मौजूदगी बि हूंदी आहे तॾहिं बि हू अचनि था बाबा जी उते तुर्बत ते। सिंध म्यूज़ियम अजाइब घर जेको पंहिंजो आहे, सिंध जो अजाइब घर सिंध म्यूज़ियम हैदराबाद, ऐं ख़ासि तौर ते उहे असांजा प्यारा दोस्त हुसैन बख्श सोलंकी, फयाज़ हुसैन, डूमरो, उल्फत जाफ़री ऐं ख़ादिम हुसैन बलाल, म्यूज़ियम जो सॼो अमलो, सूफ़ी भाई, रिटायर थियण वारा थी विया जेके जमशेद भाई, जमशेद अली राव, ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी, इन्हनि सभिनीनि जो ऐं तमामु ॿिया बि जेके बि उते अमलो आहे ऐं जेके पंहिंजी बेलोस हिकिड़ी ड्यूटी ॾींदा रहनि था। हाणे उन्हनि जो इहो कमु थोरे कोन्हे, पर उन्हनि सभिनीनि जो थोराइतो आहियां। तव्हां सभिनीनि जा लख कुर्ब प्यारा, ऐं तमामु दोस्तनि जो थोराइतो आहियां, तमामु फ़न जे चाहण वारनि जो, सकाफ़त पंहिंजी जो क़दुरु करण वारनि जो, ऐं वरी बि मोहतरम साईं सलीम चना साहब, तमामु प्यारो माण्हू, तमामु प्यारो दोस्त, तमामु क़दरदान शख़्सियत, ऐं साईं ताज जोयो साहब, साईं मौला बख्श अब्बासी साहब, इहे सभु जेके सूरतूं आहिनि, साईं काज़ी मंज़र हयात साहब, तव्हांजा कुर्ब, सभिनीनि जो थोराइतो आहियां। ॿिया बि तमामु दोस्त जेके अॼु बि उते साईं जी तुर्बत ते सिंध म्यूज़ियम हैदराबाद में हाज़िर थिया ऐं कुर्ब करे कही आया, उन्हनि सभिनी थोराइतो। हाणे माइट असांजा ऐं असांजा जेके घर भाती आहिनि उहे त लाज़मी ईंदा, पर सुहिणी ॻाल्हि इहा आहे असांजी क़ौम जे फ़र्दनि जी जो हू पंहिंजे हिकिड़े अहिड़ी शख़्सियत खे यादि कनि था ऐं उते वक़्त ब वक़्त न सिर्फ़ु वरसी ते साईं जी जेको कमु आहे, साईं जी जेका ख़िदमत आहे, उन खे हो सारींदा रहनि था ऐं उन जो सार संभाल लहनि था। ख़ासि ॻाल्हियूं साईं जूं ख़ासि तौर ते इहो जो पाण जॾहिं ब्रिटिश काउंसिल जी खेनि स्कॉलरशिप मिली 1978 में, 79 इन्हनि सालनि में, त उते बर्मिंघम म्यूज़ियम में साईं जॾहिं स्कॉलरशिप थियो त साईं उते सिंध जी जेका सकाफ़त आहे, जेके सिंध जा रंग आहिनि, उन्हनि खे त मुतारिफ़ करायो ई करायो, पर हिकिड़ो ऐं साईं जी नुमाइश जेका आहे उहा तमामु घणा ॿिनि हफ़्तनि खां वधीक साईं जी नुमाइश उते लॻियल हुई, जंहिंमें साईं सिंध जा हुनरमंद, सिंध जा साज़ींदा, सिंध जी जेका असांजो हिकिड़ो लोक अदब आहे, ख़ासि तौर ते जेको साईं सैयद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जी जेके सुरमियूं आहिनि, इहो सॼो जेको आहे उनखे साईं सहेड़े ऐं हिकिड़ी जाइ ते पेश कयो, बर्मिंघम सिटी म्यूज़ियम यूनाइटेड किंगडम में। ऐं इहा पहिरियों सिंधी हो जंहिं इहा शइ बैनुल अक़वामी सतह ते रसाई पहुचाई, ॾेखारी हिकिड़ी ॻाल्हि। अच्छा, इन में ई ख़ासि ॻाल्हि इहा हुई जो जॾहिं बर्मिंघम सिटी म्यूज़ियम खे हिकिड़ो वॾो मास्टरपीस वठिणो हो, कैनोलेटो अपील जेका उन्हनि कई उन वक़्त में पंहिंजी कम्यूनिटी खे, त उन्हनि खे मास्टरपीस लाइ डोनेशन खपियो पिए। हाणे काज़मी साहब जी तबियत जेका आहे उहा उहो बि तमामु हिकिड़ो पंहिंजी ख़ुददार क़िस्म जी शख़्सियत ऐं महिनत करणी आहे ऐं इन क़िस्म जी सख़्तु जान ऐं सख़्तु महिनती तबियत जा माण्हू हुआ साईं। जुनून जी हद ताईं उहो त बिल्कुलु उहो त साईं जो ख़ासि कैरेक्टर आहे। साईं जो साईं पंहिंजे कम में पंहिंजे फ़न सां हिकिड़े जुनून जी हद ताईं चइजे ओड़ो साईं खे इश्क रहियो।
सॼो वक़्तु। हाणे उहो साईं खे इहो बि हो त हाणे ब्रिटिश काउंसिल वारनि जो थोरो थी पियो आहे सिंध ते ऐं सिंधियुनि ते ऐं मूं ते। हाणे कुदरती साईं खे मौक़ो इहो मिलियो जो हुननि अपील कई त असांखे डोनेशन खपनि। हाणे हिकिड़ो माण्हू स्कॉलरशिप ते वियल आहे त उन वटि ज़ाहिर आहे उनखे हिकिड़ो जेके वाक़िफ़ आहिनि ॻाल्हि खां त सम्झनि था त हिकिड़ो मुख़्तसिर स्टाइपेंड मिलंदो आहे जंहिंमें तव्हां पंहिंजो लंच मनी तव्हांजी हूंदी आहे, तव्हां ऐं अकोमोडेशन या हॉस्टल उन्हनि जो ई मिलियल हूंदो आहे। सो अहिड़े हिसाब सां हाणे साईं खे जेको अपील वारो मौक़ो मिलियो उनमें साईं पोइ पंहिंजियूं पेंटिंग्स जेके आहिनि उहे तयारु कयूं ऐं पेंटिंग्स जेके उहे साईं चयो त इहे तव्हां एग्ज़िबिशन रखो ऐं इहे तव्हां सेल ते रखो ऐं स्केच कार्ड्स साईं ठाहिया त उहे स्केच कार्ड्स माना जीअं कलरिंग बुक्स मिलनि था पाण वटि, ईअं स्केच कार्ड्स हुआ, कलरिंग कार्ड्स ॿारनि जे लाइ। पोइ उहो जेको सिलसिलो जारी रहियो साईं चयो इन जा सभु जेके प्रोसीड्स आहिनि जेका बि इन मां एग्ज़िबिशन मां तव्हां मुंहिंजी तस्वीरुनि जो विकिरो कयो, कार्ड्स जो विकिरो कयो, जेको कुझु जमा थिए उहो मुंहिंजी तरफ़ां डोनेशन आहे त तव्हां पंहिंजे बर्मिंघम सिटी म्यूज़ियम जे लाइ तव्हां उहो मास्टरपीस में मुंहिंजी तरफ़ां बि उहो तव्हां शामिलु करे सघो। इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे जेका ज़ाहिर आहे आम माण्हुनि खे ख़बर न आहे। उनखां अलावा वरी साईं जा जेके मेजर अकॉम्प्लिशमेंट्स चओ या उन्हनि जा हिकिड़ा जेके मेजर फीट जीअं चइबो आहे त उहे साईं जा जेके हुआ उहो इहो जो सिंध जो पखी आहे जीअं मोर पंहिंजो असांजो क़ौमी पखी आहे, त मोर जो वॾे में वॾो मॉडल जेको ठहियो अॼु ताईं भले जेको बि रिकॉर्ड ते ॾिसणु चाहे त सिंध जे अंदरि न सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि पर बल्कि दुनिया जो वॾे में वॾो जेको मोर पखी जो मॉडल ठहियो उहो साईं ठाहियो। उन जी जेका ड्रेग आहे उहा 80 फुट खां वधीक हुई ऐं हाइट उनजी 20 फुट खां वधीक हुई ऐं उहो तमामु वॾे फ्लोट ते जेको नेशनल फ्लोट्स थींदा आहिनि पाण वटि 23 मार्च ते पाकिस्तान जा जेके उनमें त उहो ख़ासि मॉडल ऐं उनखां अलावा जेके वॾा जेके असांजा हिकिड़ा हस्तियूं आहिनि, हिकिड़ा रहबर आहिनि, उन्हनि जी दरगाहुनि जा बि वॾे में वॾा मॉडल जेके ठहिया, कलंदर लाल शहबाज साईं जो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जो, सचल साईं जिन जो, ईअं अहिड़ा जेके मॉन्यूमेंट्स सिंध जा आहिनि उन्हनि जा मोहन जो दड़ो उन्हनि जा बि वॾे में वॾा मॉडल जेके ठहिया ऐं फ्लोट ते ठहिया जेके वॾे ट्रॉलर ट्रक ते ठहंदा आहिनि, उन इहे साईं डिज़ाइन बि कया ऐं पंहिंजी सॼी टीम समेत वेल्डर खां वठी जेके सूफ़ी रमज़ान खोड़ सारा माण्हू जमशेद राव अहिड़ा ख़ान मोहम्मद बलोच विसाल करे गुज़ारियो, त उहो इहो साईं जो हिकिड़ो पंहिंजो रिकॉर्ड आहे। ऐं उनखां सवाइ वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि उहा अञा म्यूज़ियम में साईं जे अचण खां अॻु में ही जेका तस्वीर आहे प्रेसिडेंट लिंडन बेन्स जॉनसन जी, उहो बि हिकिड़ो वाक़ियो अॻु में बि शेयर मूं कयो आहे त पाकिस्तान ऐं सिंध जो जेको पहिरियों आर्टिस्ट जंहिं वरी कंहिं फॉरेन मिनिस्टर या फॉरेन बल्कि प्रेसिडेंट खे सिंधी लिबास में पेंट कयो हुजे, पहिरायो हुजे, उहो ज़फ़र काज़मी साहब आहे ऐं उहो 1967 में इहो तमामु मशहूरु ॻाल्हि आहे जॾहिं पोइ लिंडन बेन्स जॉनसन पाकिस्तान आयो त हीअ जेका तस्वीर ॾिसो था हेॾां हीअ जेका पोयां तस्वीर आहे इहा तस्वीर साईं उनमें बशीर सारबान आहे बीठल ऐं हिकिड़ो पूरो वाक़ियो आहे, पर उहो साईं जेको आहे उनखे प्रेसिडेंट जॉनसन खे अजरक जो पटको पग उहा पाराई आहे ऐं पहिराण जेको आहे उहो आहे पंहिंजो सिंधी ऐं उनखे सिंधी वरी चांदी जा जीअं बटण हूंदा आहिनि पंहिंजो पाण जेको रिवाजु आहे ओड़े हिसाब सां उहो सॼो, त इहा शइ जेका आहे ऐं इहा पेंटिंग इहा बज़ात ख़ुदि हिकिड़ो पंहिंजी तारीख़ी हिकिड़े इवेंट खे बि पेश थी करे, छो त जॾहिं ही वाइस प्रेसिडेंट हो जॉनसन तॾहिं जॾहिं कराची आयो त हुन जेको ओठार हो बशीर उन सां जो हुन मुलाक़ात थी कराची जे कोस्ट ते क्लिफ्टन वारे इन एरिया में, ऐं त पोइ उन हिन जॉनसन उन मां वाइस प्रेसिडेंट हो, त
त हुन इनखे ऑफर कई, पोइ हू वठी आयुसि उनखे ऑफिशियली इन ओठार खे उन्हनि 2 हफ़्ता हिते रहायो यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका में। ॾाढी मशहूरु उन वक़्त में ॻाल्हि हुई। पोइ हीउ जॾहिं मोटी आयो त पोइ साईं हाणे जॾहिं हीउ मोटी आयो त प्रेसिडेंट थी मोटियो, सदर अयूब ख़ान जो दौर उन महिल। त 24 डिसेंबर ते हुजे जॾहिं आयो त पोइ उन्हनि ॾींहंनि में नुमाइश थियल हुई उते तस्वीरुनि जी कराची में। ऐं जेकर ग़लति जाइ मूंखे यादि न आहे त नेशनल म्यूज़ियम जेको कराची जो आहे उते इहा नुमाइश थियल हुई, रथी वई। ऐं उते साईं इहा तस्वीर जेका आहे उन नुमाइश लाइ तयारु कई, जंहिंमें प्रेसिडेंट जॉनसन अजरक जे पटके में आहे, पहिराण पातल अथसि, ऐं पोयां जेको आहे उहो बशीर सारबान आहे, उन उठ आहे। ऐं उन तस्वीर जो जेको थीम हो उहो हो बॉन्ड ऑफ फ्रेंडशिप। ऐं स्टेन्ड आर्ट जेको थींदो आहे, स्टेन्ड ग्लास में जेको आर्ट थिए थो, उहो जॾहिं साईं इंग्लैंड जो दौरो करे मोटियो त साईं खे तमामु घणो उत्साह हो इन ॻाल्हि जो साईं जेको उते इहो स्टेन्ड ग्लास आर्ट जेको ॾिठो उन सां साईं खे तमामु, साईं काज़मी साहब खे तमामु घणी जेका आहे इंस्पिरेशन थी। पोइ साईं स्टेन ग्लास आर्ट जेको आहे उहो सिंध म्यूज़ियम में कयो आहे, ऐं उहो बि पंहिंजे नमूने जो पहिरियों आहे। हाणे उहो त जारी रहंदो, नौजवान ईंदा रहंदा अहिड़ा जेके पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी सभ्यता खे पेश कंदा रहंदा। पर पहिरियों जेको इहो ठहियलु आहे, ज़फ़र काज़मी साहब उनजो पाइनियर आहे, उहो 4 जेके खिड़कियूं आहिनि उहे अॼु बि मौजूदु आहिनि, जेतिरो बि उन्हनि जहिड़ो बि उन्हनि जो मेंटेनेंस थियल आहे न। त स्टेन्ड ग्लास आर्ट जेको आहे उहो बि साईं जो कयलु आहे। ऐं मिनिचर्स जेके आहिनि साईं जा उहे एज़ स्मॉल एज़ 1.5 इंच, 1.5 इंच जो बि साईं जिन जा मिनिचर्स आहिनि। ऐं उनखां सवा वरी जेकर इहो ॾिसजे त उनखां जेको लार्जेस्ट पंहिंजो पींघो जेको आहे उन जो मॉडल उहो अॼु ताईं सिंध म्यूज़ियम हैदराबाद में मौजूदु आहे। उहो साईं जो शागिर्द सूफ़ी मोहम्मद रमज़ान उनखां साईं जो ठारायो। उहो बि लार्जेस्ट झूलो जेको सिंधी मौजूदु आहे पाण वटि, उहो सिंध म्यूज़ियम जे अंदरि आहे। त सिर्फ़ु सिंध म्यूज़ियम हैदराबाद हिकिड़ो वाहिद इदारो हाणे आहे जिते घणे भाङे साईं जो कमु अञा थोरो घणो बचियलु आहे। उनखां सवाइ तमामु हिकिड़ी वॾी फ़हिरिस्त आहे। सो अहिड़े हिसाब सां अगरि ॾिसजे यंगस्टर्स जे लाइ ख़ासि तौर ते शेयर कयां पियो त उहो जेको सिल्क ते पेंटिंग आहे, साईं वरी जॾहिं जापान मां थी आया, साईं खे इन ॻाल्हि बि तमामु घणो मुतासिर कयो त हुते जेको सिल्क ते पेंट थिए थो, हुननि जो ट्रेडिशनल, हुननि जो सकाफ़ती हिकिड़ो आहे, हिकिड़ो फन आहे। त साईं सिल्क ते, रॉ सिल्क जे कपिड़े ते पोइ साईं जेको आहे तमामु घणा मिनिचर्स लैंडस्केप में उहे ठाहिया, ऐं उहे मूं पाण ॾिठा। महिल मुंहिंजी उमिरि तक़रीबन 10-11 साल हुई, ऐं 80s जी ॻाल्हि आहे, 1982-83 जी ॻाल्हि आहे। त उहो बि सिल्क, रॉ सिल्क ते पेंट करणु, ऐं वरी एग जो बेदे जो जेका अछाण हूंदी आहे उन खे एज़ अ मिक्सचर इस्तेमालु करणु वाटर कलर पेंट सां, ताकी उहो सिल्क ते बि बीह सघे। ऐं इन खां अॻु में साईं ॾंदु जेको हाथी जो ॾंदु हूंदो आहे उन ते जेको पाण इंग्लिश में जंहिंखे आइवरी चइबो आहे, त उहो जेको आज वारो, त उन ते बि साईं जेको पेंट कयो ऐं मिनिचर उहो जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब खे साईं गिफ्ट कयो हो, प्रेज़ेंट कयो हो। ऐं त इहे कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ज़रा अॼु असां वटि एकेडमिकली अहिड़ा जेके माण्हू आहिनि, जीअं गुल मोहम्मद खत्री साहब आहे, सीनियर आर्टिस्ट बाबा खां वॾा साईं उमिरि में, ऐं साईं एनकाफ शेख साहब आहे। त अहिड़ा जेके माण्हू, अहिड़ा ॿिया बि नाला जेके मूंखे हींअर ज़हन ते न बि हुजनि, तो उन्हनि जो जेको कमु आहे उन्हनि खे असां सहेड़े हिकु जॻह ते पेश करे न सघिया आहियूं, न आर्ट जे फील्ड में, न एकेडमिक्स में जनरली। सो इहे जेके शयूं आहिनि इहे बि हिकिड़ियूं ख़ासि काज़मी साहब जूं ठाहियल आहिनि,
ऐं ऑफकोर्स दिलि जी दुनिया जेको अमर जलील साहब जो किताबु आहे उन जे जेको कहाणियुनि में जेके स्केचिस आहिनि उहे जिन उहो छापो ॾिठो हूंदो 1988 जो उन में उहे सभु साईं जा ठाहियल आहिनि ऐं अहिड़ो तमामु घणो जेको कमु आहे साईं जिन जो उहो कयल आहे म्यूज़ियम्स जे हिसाब सां ऐं बिल्डिंग डिज़ाइन जे हिसाब सां खोड़ सारियूं बिल्डिंग्स जेके अॼु मौजूदु आहिनि असांजे मुल्क में उहे साईं जी डिज़ाइन कयल आहिनि जंहिंमें मशहूरु तरीन इहा ई आहे जेका शमसुल उलमा दाऊद कोटा लाइब्रेरी आहे इहा जेको नई बिल्डिंग हीअं मौजूदा बिल्डिंग आहे इहा इन जो जेको फ्रंट एलिवेशन आहे हुन अंदरि आर्किटेक्चरल फ्लोर प्लान उहो न जेको फ्रंट आहे उहो साईं जो डिज़ाइन कयल आहे अहिड़े हिसाब सां खोड़ सारी बिल्डिंग्स जूं एलिवेशन्स जेके आहिनि उहे साईं डिज़ाइन कयूं पूरी फ़हिरिस्त आहे प्रोफाइल में पर हींअर रुॻो मुख़्तसिर त इहे साईं जा जेके कम या ख़िदमतूं आहिनि उहे हिकिड़ियूं अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि जेके असांजी जेका ईंदड़ जनरेशन आहे मौजूदु जेके आर्टिस्ट आहिनि ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ी वॾी इंस्पिरेशन आहे यू कैन अचीव मच मोर देन दैट तव्हां जेके कमु कनि पिया नौजवान भाउर ऐं भेनरूं तमामु घणो कुझु आहे ज़ारा जेको अचीव करे सघिजे थो जेका बि फील्ड ऑफ आर्ट ऐं हुजे या साइंस हुजे सो काज़मी साहब जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं यादगिरियूं तमामु घणियूं आहिनि ऐं उहे केतिरा खरे मिज़ाज जा माण्हू हुआ उहे सभई ॿुधाइनि था ऐं कचहरियूं सदाईं थींदी रहंदियूं तव्हां सभिनीनि जो थोराइतो आहियां की अॼु वरी बि साॻी ॻाल्हि त जेके कही आया किन दोस्तनि जो अचणु बाद में बि थियो हूंदो या हिन महिल थियो हूंदो मूंखे इन करे हथ जोड़े सभिनीनि खे चवंदुसि ऐं कुर्ब ऐं जेकर नाला मूं तव्हां न आहिनि वरिता त हिन में बुरो न मल्हाइजो ऐं जेके बि आया साईं आहिनि सभु असांजा कुर्ब सदाईं गॾु ॻाल्हि ई